अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 13 नवंबर। सुबुह जा थिया आहिनि 10। कम वारी मासी ज़हरा हली वई ऐं उनजो दरवाज़ो बंदि कयमि। वरी भेण जी कॉल आई त उन सां काफ़ी देरि ॻाल्हायमि। सो हाणे पूरा 10 थिया आहिनि। खीर वारो खीर ॾेई वियो। हाणे हलंदमि अंदरि खीर रखंदमि कढ़ण जे लाइ। हीअ जेके मां कल्ह हिते धोई रखिया हुआ पाइन कोन्स जेके मां वटि पहिरियों खां हुया, त इहे बि हाणे बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि। सोचां थी त अॼु हिननि मां कुझु क्राफ्ट जी वीडियो ठाहियां। सो बहरहाल ॾिसां थी छा थी कयां। फ़िलहालु खीर काढ़ींदमि। हिन महिल मां हिते कमु कंदमि। हीअ हिकिड़ी वुडन ट्रे आहे जंहिंखे मूंखे थोरो पेंट हल्को करे फ्रेश करिणो आहे, छो त मेरी ऐं पुराणी आहे। ऐं ॿियो हीअ आहे मूं वटि बॉक्स जेको इलाही ॾींहंनि खां मां वरितो हुयो। संडे बाज़ार मां ई वरितल आहिनि ॿई शयूं, संडे थर्सडे ट्यूसडे। हाणे हिते उते अहिड़ियूं शयूं अचनि बि नथियूं, यकीन कयो। बाए चांस मूंखे मिलियूं ऐं हिननि ॿिन्ही खे मूंखे पेंट करिणो आहे, छो त ॿिन्हिनि जो पेंट जेको आहे डल थी वियो आहे ऐं मां इन्हनि खे सेम इन ई शेड में पेंट कंदमि जहिड़ा इहे आहिनि। कलर मूंखे चेंज न आहे करिणो, मूंखे इन्हनि ॿिन्ही जा इहे ई कलर्स खपनि। हिन खे त क्राफ्ट में यूज़ कंदमि ऐं हिन खे मां पंहिंजे कमरे में ऑर्गेनाइज़र जे तौर ते रखंदमि। उहो बि पोइ तव्हां सां शेयर थी कयां। पहिरियों हिननि खे पेंट करे वठां। हे मां सभु पेंट करे छॾिया। थोरो शेड चेंज थियो आहे, हो थोरो येलोइश पियो लॻे, हे ग्रीनिश थो लॻे, पर बहरहाल पोइ बि मूंखे हिन जो कलर वणे थो इलाही। ऐं हुन फिटल खां ऐं हुन मेरे खां त साफ़ु थी वियो। ऐं हिन ट्रे खे बि मां पेंट करे वरितो। हीअ बि शेड ज़ाहिर आहे 20-19 जो फ़र्क़ु थी वियो, एग्ज़ैक्ट उहो न आहे। ऐं इहो पेंट इलाही सारो ठही वियो हिन वारो। त वरी हीअ 2 कूंडियूं हुयूं नंढड़ियूं जेके कैक्टस वारियूं, इहे फिटी वियूं सफ़ा उसन जे करे, प्लास्टिक आहे। त मां हिननि खे पेंट करे छॾियो आहे त जीअं पेंट मुंहिंजो ज़ाया न थिए। सो हाणे हे मां पखो हलाए छॾींदमि हिते, त जीअं हे सुकनि त उनखां पोइ मां अॻियां ॿियो को कमु करे सघां। ऐं जेसिताईं हे सुकनि मां किचन जो कमु कंदमि, पंहिंजा हे हथ धोईंदमि ऐं पंहिंजी ब्रश ऐं शयूं साफ़ु कंदमि। उनखां पोइ मां कुझु ॿियो स्टार्ट कंदमि। सो फ़िलहालु बुर्ची खाने जो कमु आहे ऐं थांव अंदरि कयां कुझु जेको आहे खाधो वाधो पचाइण जी तयारी कयां। मुंहिंजी हिते बोड़ जी तयारी थी रही आहे। मसालो ठाहियो अथमि, उहो पचे थो। मटर पटाटा ऐं पालक बॉइल थियल, इहा जेका भाॼी पचंदी आहे हाणे। ऐं हीअ शयूं मुंहिंजी सुकी वियूं, कुंडियूं मां ॿाहिरि रखी आई आहियां। ऐं हीअ बिल्कुलु हिन जो ॾिसो, हीअ ओरिजिनल कलर हो ऐं हीअ मां ठाहियो आहे। 20-19 जो फ़र्क़ु आहे। बहरहाल परफेक्ट न ठही सघियो मूंखां। ऐं हिन जो बि हेठां हे बिल्कुलु येलो ॾिसो था तव्हां, ऐं हे जेको मां ठाहियो शेड, हिन में 18-20 जो फ़र्क़ु आहे, हुन में 20-19 जो फ़र्क़ु आहे। सो बहरहाल हिन खे त मां पंहिंजे डेकोरेशन में यूज़ कंदमि। ॾिसां त छा थी कयां। ऐं हीअ मूंखे पंहिंजे कमरे में जेको आहे ऑर्गेनाइज़ करिणो आहे, इहो बि तव्हां सां शेयर कयां थी। पको हलंदो रहियो आहे हिते। ऐं मां जेको आहे इहे जेके छॾे वियमि शयूं, इहे तक़रीबन ऑलमोस्ट सभु जूं सभु सुकी वियूं आहिनि। ऐं हिननि खे त हाणे ॿाहिरि रखी ईंदमि। एतिरी देरि में मां छा कयो, एतिरी देरि में मां इहे मटर छिलिया, पीस छिले वरिता। इहे पाव वेही वरिता हुयमि सिर्फ़ु, छो त ॾाढा महांगा हुया, स्टार्टिंग आहे अञा सीज़न जी। सो मां मटर पटाटा ऐं हीअ थोरी पालक आहे बॉइल थियल हुई, फ्रीज़ थियल कढी रखी आहे। इन्हनि जी भाॼी ठाहींदमि। ऐं फ़िलहालु अञा ताईं थां बि न अंदरि। सो हे बॉक्स जेको आहे मां पंहिंजे हिन साइड वारे नामनिहाद साइड टेबल ते मां हिन खे रखंदमि। असल में छा आहे त साइड टेबल्स पलंगनि सां गॾु हक़ीक़त में ॾाढो जेको आहे न फ़ाइदे वारियूं हूंदियूं आहिनि। पर मां ॼाणी वाणी हिननि पलंगनि सां न वरितमि, छो त मूंखे ख़बर आहे त मूं वटि एतिरी स्पेस न आहे। ऐं तंहिंजे करे मां हिननि ई शयुनि खे हिते यूज़ कयो। हुन पासे जीअं तव्हांखे ख़बर आहे, हुन पासे ॾांहुं सिलाई मशीन आहे, हिकिड़ो शेल्फ पियो आहे। हिन पासे ॾांहुं मुंहिंजो नंढिड़ो कबट आहे, जो यानी इन्हनि खे रखिणो बि हुयो त इन्हनि जो बि जाइ ठही आई। ऐं मूंखे हिन जे मथां जेको बि आहे कुझु पंहिंजो ऑर्गेनाइज़ करण में या रखण में सहूलियत हूंदी आहे। सो इहो बि हे जेको बॉक्स मां पेंट कयो आहे, इहो मां हिते थी रखां ऐं तव्हांखे ॾेखारियां थी त मां कीअं सेट कयो आहे। हे जेको मां तव्हांजे साम्हूं ई ऑर्गेनाइज़ कयां थी, हीअ आर्टिकल कबट साफ़ु पई कयां त लधुमि त इनशाला हिन खे या त किथे मोकिलींदमि या पढ़ंदमि या कुझु कंदमि मां। ठीकु आहे। हे मूंखे गिफ्ट मिलियल जेको पेन होल्डर हो, इहो बि हिते थी रखां। ऐं हीअ मुंहिंजो पाउच आहे नंढो। ठीकु आहे। हीअ कार्ड्स मुख़्तलिफ़ माण्हुनि जा, चिकिन वारे जो, वेल्डर जो, अलाए कंहिंजो हीअ मुंहिंजो चश्मो। ऐं हीअ मुंहिंजो मास्क। हीअ मास्क मुंहिंजो फ्रेश आहे, यूज़ड। असां उछले छॾींदा आहियूं फ़ौरन खां पहिरियों। ऐं हीअ मां हिकिड़ो रेडी करे हिते रखंदी आहियां त जीअं वञण महिल मूंखे सहूलियत थिए। ऐं कुझु टिशू पेपर बि, त जीअं हितां खणण में मूंखे आसानी थींदी आहे, वेझा पिया हूंदा आहिनि। सो हीअ डायरी इहा बि कढी हुयमि कबट में रखियल हुई काफ़ी अरसे जी, त मूं चयो निकिरे त भला इस्तेमालु थी वञे। ऐं किताबु आहे मुंहिंजो, हिकिड़ो राइटिंग पैड आहे।
सो इहे शयूं हिते सेट थी वियूं ऐं हीअ हिकिड़ी साफ़ु सुथरी जेका आहे साइड टेबल ॾियणु मुंहिंजी तयारु आहे। त हाणे नंढी नंढी शयूं हिन में रखंदमि त उन्हनि में किरण जो बि ख़तरो न हूंदो ऐं हिक ॿिए में मिक्स बि न थींदियूं इहे। त हे किताबनि जी साइड अलॻि आहे ऐं उहा बाक़ी शयुनि जी साइड अलॻि आहे। त हे बॉक्स मूंखे ॾाढो पियो वणे जॾहिं मां वरितो बेनता मूंखे पसंदि आयो हो ऐं मां सोचियो ई हिन ई स्पेस जे लाइ सोचियो हुयमि पर अलाए 2 सालनि खां अलाए 3 सालनि खां पियो सो फाइनली इहो यूज़ थी वियो आहे। 2:45 थिया आहिनि। मानी खाई नमाज़ पढ़ी मां सुराण निकिता आहियूं। कुझु ज़रूरी कम आहिनि ॿाहिरि जेके करणा आहिनि। वरी शुक्र अल्हम्दुलिल्लाह सभु कम हिक ई पासे आहिनि त हिकिड़े हंधि वेंदासीं उतां थोरे फ़ासिले ते सॼा कम आहिनि त उहे करे पोइ ईंदासीं वापसि। सो हलूं था ॾिसूं था केतिरी देरि में था अचूं। 4:45 थिया आहिनि। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं असां अची वियासीं वापसि। उन खां पोइ थोरी देरि रेस्ट कयो ऐं वरितो छा ॿाहिरां हिकु अहिड़ा कम हुया जेके कोन थी ॿुधायां। डिफरेंट जाइनि ते वञिणो हुयो। उन खां पोइ हीउ वरितो चांवरनि जो अटो छो त मां साग वठी आई हुयमि। मूंखे तेसिताईं साग हज़म न थींदो जेसिताईं मां चांवरनि जो अटो न वठी अचां। हालांकि हे जेको हिते मिले थो उहो ॾाढो पाउडर वांगुरु सन्हो पीठल आहे। उन मानी एॾो मज़ो न कंदी आहे पचाइण में। जॾहिं खुले अटे जी खोरो अटो हुजे थुल्हो पीठल हुजे उनजी मानी वधीक मज़ो कंदी आहे। हीअ कारा मिर्च पीठल कोन हुया सो इहे वरितासीं। ॿियो असां वियासीं आइडियाज़ ते सेल लॻल हुई त 70% ऑफ डिफरेंट शयुनि ते डिफरेंट सेल हुई। सो मां ही 4 टॉल वरिता। कंहिं ते 50% हुयो ऑफ ऐं कंहिं ते 40% हुयो। 2 ही विहाणा वरिता आहिनि ऐं उनखां अलावा मां इलाही सारियूं वठी विहाणनि जूं शयूं जेके सभु मां न रखंदमि थोरियूं घणी विराईंदमि। हे मूंखे ॾाढी पई वणे। हितां हिकिड़ी त लाज़मी सुगंध में वेंदी छो त उहा कॉफ़ी पीअण जे लाइ क्रेज़ी हूंदी आहे। हिकिड़ी हितां वेंदी उन वटि। अच्छा हिन में 2 जीअं 2 आहिनि हर न कलर में 2 ही प्रिंट 2 ही प्रिंट 2 ही प्लेन त 6 हर कंहिं पैकेट में आहिनि। ऐं उनखां सवाइ जेका हिकिड़ी ॿी मां सुगंध खे ज़रूरु ॾींदमि उहा आहे हीअ निटिंग सॼी हिन ते प्रिंट आहे। उन जूं बास्केट्स आहिनि ऐं उन जा ढेर आहिनि। नीडल्स आहिनि निटिंग नीडल्स टोपियूं ठहियल आहिनि। इहे ॾाढी ख़ुशि थींदी। इहे 2 हुनजी पसंदि जूं आहिनि। ऐं उनखां अलावा उहे सेम प्रिंटेड प्लेन सभु शेड्स में हिन में बि ईअं ई आहिनि। त बहरहाल हितां त हिकिड़ी राजिया जन खे ॾींदमि। राजिया खे वणंदी इहे ॾाढी। सो ही 4 पैकेट्स मां वरिता। हर पैकेट में 6 आहिनि छऊं विहाणनि जूं यानी कि 24 छऊं। इहा हुई मुंहिंजी अॼु जी शॉपिंग जेका घर जे लाइ ज़ाहिर ज़रूरी हुई। कॾहिं न कॾहिं थोरो घणो कुझु चेंज करिणो पवंदो आहे कुझु एक्स्ट्रा वठिणो पवंदो आहे। सो 2 टॉल 4 पैकेट विहाणनि जी 56 न सॉरी 2 विहाणा ऐं 4 पैकेट विहाणनि जी 56 प्लस 4 टॉल वॾी साइज़ जा आहिनि। इहे अॼु मां ख़रीदारी कई। यकीनन फ़र्क़ु पवंदो आम ॾींहंनि में ऐं सेल वारनि ॾींहंनि में त डिपेंड करे थो कहिड़ी शइ ते केतिरा % सेल आहे। सो कुझु न कुझु त फ़ाइदो हूंदो ई आहे। इहो मुंहिंजो तजुर्बो रहियो आहे। तव्हां ॿुधायो तव्हांजो तजुर्बो छा थो चए। घटि में घटि हिननि वॾनि दुकाननि ते मूंखे नथो लॻे त धोखो आहे। क्वालिटी ॾाढी सुठी आहे साइज़ सुठो आहे ऐं असां बार बार इहे शयूं इस्तेमालु कयूं त इलाही थियूं हलनि त उहो असांखे को इशू न आहे त भई धोखो आहे नकली आहे छा आहे। त ॾाढो मज़े जो जेको आहे सिलसिलो इहो हलंदो थो रहे ज़िंदगीअ में। मां अची वई आहियां ॿाहिरि ऐं प्लांट्स खे ॾींदमि पाणी। हाणे हिन पासे वारनि खे न ॾिनो आहे ऐं ॿाहिरि त पाणी ॾेई छॾियो मां पर अॼु मां बाल्टीअ सां ई ॾेई छॾियो। 2-3 बाल्टियूं भरे अधु मुनियूं छो त फुल मूंखे खणणी न हूंदी आहे कॾहिं बि त उहो ॾेई आई आहियां ॿाहिरि। हाणे हिननि वारनि प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे। तक़रीबन ड्राई आहिनि काफ़ी। ही आयो आहे अॼु कैलेंडर आहे सिंधोलॉजी जे तरफ़ां। लास्ट ईयर खां उहे छपराइनि था ऐं अदा महमूद मोबाइल जी महिरबानी ऐं जेको पोएं साल बि मूंॾे मोकिलियो हुओ ऐं हिन साल बि हुननि मूंॾे मोकिलियो आहे। सो कुर्ब हुननि जा। सो खोले ॾिसूं था त हिन में हिन दफ़े हिननि अंदरां छा प्रिंट कयो आहे। हीअ आहे हिन में इंट्रोडक्शन आहे इन इदारे जो ऐं ही कैलेंडर आहे ऐं ही जेका आहे मेन बिल्डिंग आहे। ही नेक्स्ट ईयर जो आहे 2022 जो ऐं 2021 जो पहिरियों मूंखे मोकिले चुका हुआ। सो कुर्ब उन्हनि जा थोरा महिरबानियूं ऐं मैसेज बि कयां थी या कॉल थी कयां। सो मां सोचियमि त इहो बि तव्हां सां शेयर कयां त हीअं बि थींदो आहे।
भले ॾिसो असां वटि कैलेंडर फ़ोन में आहे, पर हिननि शयुनि जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। हिन खे जेको आहे मां किथे टंगींदमि कोन, बल्कि इहो ईअं सिधो सिधो ई पियो हूंदो कंहिं मुंहिंजे खाने में, ऐं कॾहिं बि कढी ॾिसी थी सघां ऐं हुननि खे टिक हणी थी सघां। ऐं हिकिड़ी यादगार शइ आहे, हिकिड़े इदारे जे तरफ़ां स्पेशली छपराई वञे थी, ऐं वरी जिन खे चूंडे करे मोकिलियो थो वञे त उन्हनि जी त बसि छा चवां, उहे इज़त ॾियनि था, असांखे मान था ॾियनि त हीअ शयूं असांजे संभालण जे लाइ आहिनि। सो इहे मां इनशाला संभाले रखंदमि। शाम जा थिया आहिनि 6:15, सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं राति जी मानी में चांवर पचाईंदमि। मंझंदि वारी हीअ भाॼी पई आहे, पटाटा पालक ऐं मटरनि वारी, ऐं दिलि चाहे अगरि हुन महिल त कबाब बि तरींदमि। सो इहो हूंदो असांजो डिनर। ऐं वधीक अॻियां वीडियो खे कंटिन्यू नथी कयां, छो त मां ब्लॉग खे हिते ख़तमु करणु चाहींदमि। ॻाल्हियूं त हाणे जेतिरियूं बि कंदासीं थोरियूं आहिनि, खुटण वारियूं कोन्हनि। सो तव्हांखां मोकिलायां थी, इंशाल्लाह ज़िंदगी रही, अल्लाह चाहियो त सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।